बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक्त जूं हेडलाइंस। जैकबाबाद ज़िले में 3 औरतुनि समेत वधीक 9 ॼणनि में कोरोना केस ज़ाहिर। मरीज़नि जो अंग 179 थी वियो। तालके ठुल में मरीज़नि जो तादाद 36 ताईं पहुची वियो। जैकबाबाद में 2 ॾींहं अॻु लेडी पोलियो वर्कर सां इज्तमाही ॾाढाई वारे केस में गिरफ़्तार जवाबदार अदालत पेश। 3 ॾींहनि जे रिमांड ते पुलिस हवाले। पोलियो वर्कर ऐं जवाबदार जा DNA लाइ जुज़ा पिणु वरिता विया। जैकबाबाद में 7 वरनि जे मासूम नीगर सां लॻड़ वठी ॾियण जे बहाने ख़ाली जाइ में मुबैना इज्तमाही ॾाढाई। सिटी थाणे जी हद पुराणी मालपीड़ी वासी नीगर सां मुबैना ॾाढाई जो वारिसनि थाणे ते इतला कयो। पुलिस 5 जवाबदारनि बादल, जहांगीर, अल्ताफ़ ऐं 2 अणसुञातलनि ख़िलाफ़ NC दाख़िल करे 1 जवाबदार बादल खे गिरफ़्तार करे वरितो आहे। जैकबाबाद में 1 भेरो ॿीहर बदमनी जी बाह भड़की पई। रात देर सां ट्रांसफार्मर सड़न बाद माइटनि जे घर वींदड़ डॉक्टर अब्दुल वहाब पठान जो घर चोर बुहारे विया। 25 तोला सोन, 6 लख रोक ऐं क़ीमती सामान चोरी। पुलिस चोर हथ करण बदिरां घर धणनि ते शक ज़ाहिर करे छॾियो। जैकबाबाद में डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज जे हुकुम ते रेड कमिश्नर जो सिविल लाइन थाणे ते छापो। नाहक बांदी मड़ियल पोरियत आज़ाद मुख्य मोबाइल चोरी केस में गिरफ़्तार कयो वियो हो ऐं पुलिस 40,000 रिश्वत तलब करे रही हुई। न ॾियण ते नाहक कैद कयो वियो। भेणवीअ जी दरख़्वास्त ते अदालत पारां हयल छापे में आज़ाद कयो वियो। पोरियत सिकंदर सिंह। जैकबाबाद में ऑल प्राइवेट स्कूल्स एसोसिएशन पारां ख़ानगी स्कूलनि खे खोलण जी इजाज़त ॾियण लाइ डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब आॾो सदर आबसाज सिकंदर अली महर जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। ख़ानगी स्कूल मालिकनि ऐं प्रिंसिपल्स पारां घुर कई वई त ख़ानगी तालीमी इदारा खोले तालीम खे थींदड़ वधीक नुक़सान ऐं ख़ानगी तालीमी इदारनि खे मुआशी बहरान मां कढियो वञे ऐं हुकूमत ख़ानगी तालीमी इदारनि खे बिना व्याज जे नंढा कर्ज़ बि अदा करे त जीअं इमारतनि जा किराया ऐं अमले खे पघारूं बि ॾेई सघे। जैकबाबाद में ISO पाकिस्तान जे जनरल सेक्रेटरी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त पुलिस मज़हबी इज्तमाअनि खे रोकण ऐं अज़ादारनि मथां दाख़िल कूड़े केस तहत बिना कंहिं जुर्म जे खेनि तंग करण बजाए शराब ऐं समाजी बुराइनि वारा अॾा बंदि कराए। हुननि वधीक चयो त अञा ताईं इहो बि वाज़े न थी सघियो आहे त शागिर्द पंहिंजूं तालीमी सरगर्मियूं कीअं जारी रखनि। ठुल में JUI कारकुननि ऐं नूनारी बिरादरी जे माण्हुनि पारां वधंदड़ बदमनी ते ठुल पुलिस ख़िलाफ़ प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो। JUI अॻवान मौलाना ताज मोहम्मद भट्टी ऐं उस्ताद मंज़ूर अहमद नूनारी जो चवणु हो त शहर मां अमन जा पखी उॾामी विया आहिनि। शहर में थींदड़ फुर, चोरी ऐं ॿियनि वारदातनि ख़िलाफ़ रिपोर्ट दाख़िल करण लाइ वींदड़ शहरियुनि सां SHO ऐं वॾो मुंशी इख़लाक़ी कनि था। SSP बशीर अहमद बिरोई खे घुर्जे त ठुल में वधंदड़ बदमनी जो नोटिस वठी खेनि फौरी मुअत्तल करे हटायो वञे। ठुल में खुराक खाते जो कणक ख़रीदारी जो टारगेट मुकम्मल न थी सघियो। असिस्टेंट कमिश्नर सैयद अरबाब अली शाह जी अॻवानी में खुराक खाते जे अमलदारनि पारां गैर क़ानूनी तौर कणक ज़ख़ीरो कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई। हज़ारें मण कणक हथ, केतिराई गोदाम थी। सखर में बबुरलो बाईपास ते तेज़ रफ़्तार कार कल्टी थी पई जंहिंजे नतीजे में 4 ॼणा फौत ऐं औरत ज़ख़्मी थी पई। मुतासिर कुटुंब कराची खां फैसलाबाद वञी रहियो। हयात पिदाफी वेझो गुज़िरियल ॾींहुं फायरिंग में ज़ख़्मी थियल हमराज सखर अस्पताल में फौती मुख़्तियार कोराई खे ॻोठ कमाल मशहूरी में पंहिंजी बिरादरी जे माण्हुनि पुराणे तकरार तां गोलियूं हणी ज़ख़्मी कयो हो। गेरेलो में सहाफ़िन ऐं सिविल सोसाइटी पारां दोदापुर जे शहीद सहाफ़ी ज़ुल्फ़कार अली मुंदराणी जे क़ातिल जी गिरफ़्तारी लाइ नेशनल प्रेस क्लब गेरेलो में सदर नेशनल प्रेस क्लब सालेह मुग़ल, सीनियर सहाफ़ी प्यारो ख़ान संजरानी, सिविल सोसाइटी जे अॻवाननि कामरेड मुख़्तियार चन्नो, नज़ीर अहमद चन्नो, अब्दुल ख़ालिक अबड़ो ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। सहाफ़िन ऐं सिविल सोसाइटी जो चवणु हो त पुलिस कलमकारनि खे तहफ़्फ़ुज़ फ़राहम करण में नाकाम थी वई आहे। हर हंध हक़ ऐं सच जो आवाज़ बुलंद कंदड़ सहाफ़िन खे बेदर्दी सां क़त्ल कयो थो वञे। अॻवाननि SSP जैकबाबाद खां घुर कंदे चयो त शहीद सहाफ़ी ज़ुल्फ़कार मुंदराणी जा मुख्य क़ातिल जल्द अज़ जल्द गिरफ़्तार कया वञनि। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वसी कयो वेंदो। ओबावड़ो वेझो मुरीद शाख भर सां ॻोठ गुल मोहम्मद मज़ारी में 6 वरियनि जी नीगरी रुबीना मज़ारी चांडिया शाख में पैर तिरकण सबबि ॿुॾी फौत। इतला ते वारिस पहुची विया। अधु कलाक ॻोल्हा बाद मासूम ॿारड़ी जो लाश हथ मर्द घर पहुचण ते कोहराम मची वियो। शिकारपुर जे इलाइक़े नापरकोट थाणे जी हद बंगल खान चाचड़ जे रहवासियुनि जो नापरकोट पुलिस जी मुबैना ज़्यादतियुनि ख़िलाफ़ मर्द तोड़े औरतनि ऐं ॿारनि समेत क़ुरान पाक खणी एहतजाज। मुज़ाहिरीन जो चवणु हो त असांजो
वीरानी बिरादरी जे माण्हुनि सां ज़मीन जी मालिकी तां झेड़ो हलंदड़ आहे ऐं SHO अमीर अली शाह मुखालिफ़नि जी चुर्च ते असां ख़िलाफ़ कार्रवाई करे रहियो आहे ऐं घरनि में घिड़ी चादर चौदीवारी जो तक़दुस पामाल कंदे घर में रखियल अनाज रोक रक़म ऐं ॿी फुरलुट कई आहे, जंहिं ते SSP शिकारपुर खे फौरी नोटिस वठी कार्रवाई करण जी अपील कई। सुजाग शहरी इतिहाद नसीराबाद पारां गैर कानूनी लोड शेडिंग, ॻरा बिल मोकिलण, पुराणियूं 11,000 तारूं तब्दील न करण, केबल तारूं सॼे शहर में न पहुचाइण ते शहर दुश्मन SDO ख़िलाफ़ अॼु 14 ॾींहं बि एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो ऐं SDO जो पुतलो साड़ियो वियो। बोज़दार वॾा वेझो दरगाह हादी हसन शाह जो कम गुज़िरियल 6 महीननि खां रोलड़े जो शिकार, ठेकेदार कम अध में छॾे फरार। दरगाह जे ख़िदमतगार समेत अक़ीदतमंदनि फ़कीर मैदान ख़ास खैली, दरबान ख़ास खैली, जुल्फ़कार ख़ास खैली, ज़मीर हुसैन ऐं ॿियनि जो चवण हो त टाउन चेयरमैन बोज़दार वॾा इमदाद रिंद पारां दरगाह जी चौदीवारी, फर्श ऐं मुख्य दरवाजे जे कम जो टेंडर करायो वियो हो ऐं बाद में चेयरमैन ऐं ठेकेदार पाण में मिली भगत करे दरगाह लाइ रखियल रक़म हड़प करे विया आहिनि। दरिया खान मरी में एरीगेशन वर्कर्स यूनियन अॻवाननि पारां आबपाशी ऑफिस SDO आबपाशी ज़ुल्फ़कार खोसो ख़िलाफ़ एहतजाज। मुलाज़िमुनि जो चवण हो त SDO ज़ुल्फ़कार खोसो के गैर कानूनी तौर नुसरत डिवीज़न जे इंजीनियर जी इज़ाफ़ी चार्ज ॾिनी वई, जंहिं बाद SDO ज़ुल्फ़कार खोसो फ़ी वाटर कोर्स ते 4 खां 5 लख रुपया वठी पाणी विकिरो करे रहियो आहे, जेका आबादगारनि सां नाइंसाफ़ी आहे। सिंध मां कारोकारी तालीमी इदारनि में नियाणियुनि खे हिरासां करण, कूड़ा डोमिसाइल, नंढी उम्र जी शादी ऐं क़बीलाई झेड़नि जे ख़ात्मे लाइ सिंध मेमण इतिहाद ऐं पाकिस्तान ख़ास खैली इतिहाद 10 नुक़्तनि ते ॿधल इतिहाद जोड़े वरितो। सिंध मेमण इतिहाद जे अॻवान हाजी अब्दुल रज़ाक मेमण, पाकिस्तान ख़ास खैली इतिहाद जे अॻवान सराय नियाज़ हुसैन ख़ास खैली मटियारी में गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त असां ॿिन्ही बिरादरियुनि में 10 नुक़्तनि ते गॾिजी कमु करण ते इतफ़ाक़ थियो आहे। इतिहाद जो मक़सदु मथे ज़िक्र कयल मसइलनि जो ख़ात्मो आणे सिंध जी ख़ुशहाली खे हथी वठाइणु आहे। ओबावड़ो वेझो टग शाख खे 40 फुट वेकिरो घारो पवण सबबि 100 एकड़नि ते बीठल कमंद ऐं वोणनि जो फसल पाणी हेठि अची वियो। इतला बावजूदि आबपाशी अमलो न पहुतो। ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तहत घारो बंदि करे छॾियो। ॻोठाणनि जो चवण हो त आबपाशी अमलो बर वक़्तु पहुचे हा त वधीक नुक़सान न थिए हा। महरापुर जे सहाफ़ी शहीद अज़ीज़ मेमण जे क़त्ल केस जी जांच लाइ जोड़ियल JIT जे सरबराह एडिशनल IG ग़ुलाम नबी मेमण सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो आहे त सहाफ़ी अज़ीज़ मेमण क़त्ल केस में तमाम रुखनि जो जाइज़ो वरितो वियो आहे। जांच बाद ख़बर पई त अज़ीज़ मेमण खे दुश्मनी तहत क़त्ल कयो वियो आहे। पुलिस संदन ख़ानदान जे 2 माण्हुनि समेत 200 ॼणनि खे जांच में आंदो ऐं 86 ॼणनि जी DNA कराई वई, जंहिंमें नज़ीर सहतो ऐं फरहान सहतो जी DNA मैच थी, जिन खे गिरफ़्तार करे वरितो आहे ऐं उन्हनि अदालत में बि ॾोह क़बूलियो आहे। जॾहिं त केस जे मुख्य जवाबदार मुश्ताक सहतो समेत 5 ॼणा मुलविस आहिनि, जिन खे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। जॾहिं त हिन केस में मुख्य जवाबदार मुश्ताक सहतो समेत 5 ॼणा मुलविस आहिनि, जिन खे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। शिकारपुर में अंजुमन तलबा इस्लाम पाकिस्तान सूबे सिंध जे जॉइंट सेक्रेटरी साहिबज़ादा फज़लुल्लाह नूरानी प्रेस क्लब गढ़ी यासीन पहुची सीनियर सहाफ़ी इमदाद अली खखरानी जी वफ़ात ते संदसि भाइरनि सां ताज़ियत कई ऐं मरहूम जी रूह खे ईसाले सवाब पहुचाइण लाइ दुआ घुरंदे संदसि सहाफ़ती ख़िदमत खे सारायो। घोटकी में यूथ एक्शन कमेटी ऐं मुख़्तलिफ़ सियासी समाजी धुरियुनि पारां सिंधू दरिया ते डैम ठाहिण ऐं सिंध में जाली डोमिसाइल ठाहिण ख़िलाफ़ प्रेस क्लब घोटकी आॾो सिंधू नवाज़ घांगरो, नसरुल्ला कलादी, हमज़ा अली, नूरैन मीरानी, तबस्सुम मला ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। अॻवाननि जो चवणु हो त वफ़ाक़ पारां सिंधू ते डैम अॾण वारो फ़ैसिलो रद्द करियूं था ऐं सिंध में धारियुनि खे डोमिसाइल ठाहे ॾींदड़नि ख़िलाफ़ जल्द खां जल्द जांच मुकमल करे खेनि जेल मोकिलियो वञे। शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जी न्याणी फातिमा भुट्टो जी 38 सालगिरह जे मौक़े ते सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि जैकबाबाद, सखर, मोरो, घोटकी ऐं मीरपुर माथेलो में केक काटिया विया। जैकबाबाद में ज़िलई सदर नदीम अहमद कुरैशी, अब्दुल समी सूमरो, सैयद इनाम शाह ऐं ॿियनि पारां केक काटियो वियो। सखर में शहीद भुट्टो अॻवाननि सरदार कुर्बान कलवड़, हादी बख्श भट्ट, राहिब मलाणो, सुंदर चाचड़ ऐं ॿियनि पारां सखर बार में केक काटियो वियो। मोरो में शहीद भुट्टो ऑफिस में शहीद भुट्टो अॻवाननि हक़ नवाज़ बहन, मोहम्मद लाइक चांडियो, डॉक्टर असगर आलमानी ऐं ॿियनि केक काटियो। घोटकी में भी अली नवाज सेपो, शेर मोहम्मद चाचड़, सचल भुट्टो ऐं ॿियनि ऑफिस में 10 पाउंड जो केक काटियो। ठठो में लाशारी बरादरी जे प्लाट ते मुबैना कब्ज़े ख़िलाफ़ सिविल सोसाइटी ऐं GS सिंध क़ौमी मुआज़ पारां वाइस चेयरमैन नवाज़ शाह भाडाई, अयाज़ लाशारी,
उमर नाहियो, जावेद हीशबाणी ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाज। इन मौक़े ते जीए सिंध महाज़ जे वाइस चेयरमैन नवाज़ शाह भाॾाई जो चवणु हो त मकली में 1990 खां रिहाइश पज़ीर लाशारी बिरादरी जे प्लाट ते सुल्तान फली जो हथियार जे ज़ोर ते कब्ज़ो कयो ऐं आवाज़ उथारण ते हिक पासे पीपल्स पार्टी हुकूमत सरकारी असर रसूख़ इस्तेमाल थी करे त वरी ॿिए पासे अवामी तहरीक सोशल मीडिया ब्रिगेड ज़रिए इल्ज़ाम तराशियूं करे मामले के सियासी रंग ॾेई रही आहे। सियासी पार्टियुनि जी इज़त कंदा आहियूं पर का ज़्यादती बर्दाश्त न कंदासीं। ॿिए पासे जीए सिंध महाज़ सेंट्रल कमेटी जो टेलीफोनिक इजलास जीए सिंध महाज़ जे चेयरमैन रियाज़ अली चांडियो जी सदारत में थियो। इजलास में मकली लॻदी हुर्निसा पलीजो जे प्लाट वारे मसइले ते पैदा थियल सूरत हाल जो जाइज़ो वठंदे अक्सरियत राय सां फ़ैसिलो कयो वियो त पार्टी पारां हिकु 5 रुकनी जांच कमेटी सीनियर वाइस चेयरमैन अज़ीज़ुल्लाह भुट्टो जी निगरानी में जोड़ी वेंदी। जांच कमेटी में अब्दुल गफ़ार मीरजद, एडवोकेट सज्जाद सोलंगी, पुनल जमाली ऐं जावेद उमरानी मेंबर हूंदा, जेके हिकु महीने अंदरि रिपोर्ट सेंट्रल कमेटी में पेश कंदा। ऐं इहो फ़ैसिलो पिणु कयो वियो त जांच मुकम्मल थियण ताईं सैयद नवाज़ शाह भाॾाई खे संदसि उहिदे तां हटायो थो वञे। एक्सीएन सैप्को जैकबाबाद आमिर शेख जो चवणु आहे त जैकबाबाद में तेज़ हवाउनि ऐं बारिश सबबि मुख़्तलिफ़ फीडर्स ट्रिप थी विया आहिनि, जंहिं ते कमु हले पियो। इंशाअल्लाह जल्द ई बहाल थी वेंदा। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewsht.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त।